हाँ एनिमल ऐं प्लांट सेल जे डिफरेंस जे बारे में ॻाल्हाईंदासीं त जानवरनि ऐं ॿूटनि जे जीवगड़े में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जेके ॿूटनि ऐं जानवरनि जा जेके जीवगड़ा थियनि था उन में जेके अंदरि सेल ऑर्गेनलीज़ मौजूदु हूंदा आहिनि त उहो ज़्यादा तौर ते साॻिया ई हूंदा आहिनि ऐं उनजो कमु बि साॻियो हूंदो आहे। पर कुझु अहिड़ो फ़र्क़ु बि हूंदो आहे जेको जानवरनि जे ऐं ॿूटनि जे जीवगड़े में फ़र्क़ु बि हूंदो आहे। हाणे पाण ॻाल्हाईंदासीं त उनजो कहिड़ो फ़र्क़ु आहे। सभिनी खां पहिरीं तव्हांखे ॿुधायां त जेके जानवरनि जो सेल हूंदो आहे उहो जेको साइज़ जे हिसाब सां थोरो नंढो हूंदो आहे, जॾहिं त ॿूटनि जा जेके सेल हूंदा आहिनि जीवगड़ा हूंदा आहिनि उहे साइज़ में थोरा वॾा हूंदा आहिनि। इन खां अलावा जानवरनि जो जेको सेल हूंदो आहे उहो उनजो जेको शेप हूंदो आहे उहो सर्कल हूंदो आहे, गोल हूंदो आहे। जॾहिं त ॿूटनि जो जेको सेल आहे जीवगड़ो आहे उहो रेक्टेंगुलर मतिलबु 4 कुंडनि वारो हूंदो आहे, चौरस हूंदो आहे। अच्छा, हिन में ॿियो फ़र्क़ु इहो हूंदो आहे जो ॿूटनि जो जेको जीवगड़ो आहे हुनजे ॿाहिरां हिकु परदो सेल वाल ऐं सेल मेम्ब्रेन, इहे 2 परदा जेके हूंदा आहिनि। जॾहिं त जानवरनि जे जेको सेल आहे उनमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सेल मेम्ब्रेन हूंदो आहे, सेल वाल जेको हूंदो आहे सो एब्सेंट हूंदो आहे, सेल वाल न हूंदो आहे। क्लोरोप्लास्ट ॿूटनि जे सेल में हूंदो आहे ऐं क्लोरोप्लास्ट जे अंदरि हिकु साओ मादो हूंदो आहे क्लोरोफिल, जंहिंजे करे ॿूटा पंहिंजो खाधो तयारु कंदा आहिनि। उन जे वसीले फोटोसिंथेसिस वारो अमल हलाईंदा आहिनि क्लोरोफिल जे करे। त उहो क्लोरोप्लास्ट ॿूटनि जे सेल में मौजूदु हूंदो आहे, जानवरनि जे सेल में मौजूदु न हूंदो आहे। इहो बि हिकिड़ो डिफरेंस आहे। वेक्यूल खाल जेके हूंदा आहिनि सो ॿूटनि जे सेल में हिकु वॾो खाल हूंदो आहे, जॾहिं त जानवरनि जा जेके सेल आहिनि उन्हनि में नंढा नंढा केतिरा ई खाल हूंदा आहिनि पर नंढा नंढा हूंदा आहिनि, जॾहिं त ॿूटनि में सिर्फ़ु हिकु वॾो खाल हूंदो आहे, ज़्यादा न हूंदा आहिनि। इन खां अलावा ॿूटनि ऐं जानवरनि जो जेको सेल आहे हुनमें फ़र्क़ु इहो आहे त न्यूक्लियस जेको हूंदो आहे, मर्कज़ जेको हूंदो आहे सो ॿूटनि जे सेल में साइड खां हूंदो आहे, जॾहिं त जानवरनि जे सेल में जेको न्यूक्लियस हूंदो आहे उहो सेंटर ते मौजूदु हूंदो आहे। इहे कुझु फ़र्क़ु जेके मूं तव्हांखे ॿुधाया जेके ॿूटनि ऐं जानवरनि जे सेल जे विच में थियनि था।